जंहिं वक़्त में हज़रत इब्राहिम काबो ठाहियो, अलाह से फरमास काबो ठाह, हाज़िर साईं। इस्माइल खे बि शरीक कर, हाज़िर साईं। इस्माइल बि गॾु आहे, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बि गॾु आहे। ॿई नबी सगोरा काबतुल्लाह जी ताबीर में लॻी विया। एतिरी दीवार मथे आई जेतिरो हथ पे पहुतो। हाणे हथ पहुचण खां जॾहिं कमु मथे वियो, इब्राहिम अलैहिस्सलाम कोई इलाहुल आलमीन, मूं वटि ॾाकण कान्हे, मूं वटि कवाज़ो कोन्हे, मूं वटि लकड़ो कोन्हे, मूं वटि स्टूल कोन्हे, मूं वटि रस्सी कान्हे, हुकुम कर त मां हिन जाइ ते छत विझांसि, बंदि कयांसि, पर जे अञा मथे हिनखे हलाइणो आहे त मौला मां वटि का शइ कान्हे, इंतज़ाम करे ॾे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, प्यारा इब्राहिम इहा इमारत अञा मथे वेंदी, मौला जे मथे वेंदी त मथे कीअं गारो पहुचायां, सिरूं कीअं पहुचायां, पत्थर कीअं पहुचायां। रब पाक हिकिड़े पत्थर खे हुकुम फरमायो आहे, ओ पत्थर वञ मुंहिंजे नबीअ जे पेरनि जे हेठां वञ, ख़ुदा जो नबी तोजे मथां चढ़ी बीहंदो, तोखे जाॾे नबी चवे ताॾे हलजां। पत्थर खे चवे हिन कुंड ॾे वञ त पत्थर हलियो वञे, पत्थर खे चवे हिन कुंड ॾे वञ त पत्थर हलियो वञे। नबी पत्थर खे चवे मथे थी त पाण ई पाण मथे हलंदो वञे, नबी सगोरो चवेसि हेठि थी त पाण ई पाण हेठि हलंदो अचे। लिफ्ट ॾिठी थी, लिफ्ट कॾहिं कॾहिं कराची वियो हूंदे, बिजली जो बटण दबा त पाण ई पीघो अचे वञे, हा न साईं। पर इन खे कनेक्शन आहे, इन में तार आहे, इन में बिजली आहे। मुंहिंजा दोस्त न का हुते कनेक्शन आहे, न को फाउंडेशन आहे, न को पावर आहे, न को बिजली आहे, न को तार आहे, का शइ कान्हे का। ईअं पत्थर पियो आहे, ख़ुदा जे नबीअ जे ज़ुबान में पावर आहे। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे ताक़त ॾेई छॾी आहे। हज़रत इस्माइल तगारी खणी आयो आहे, नंढड़े कद जो आहे, बाबा तगारी वठि पाण मथे बीठो आहे। हज़रत इब्राहिम पत्थर खे चयो हेठि लही आहे त पत्थर हेठि लही आयो, तगारी वरितई। पत्थर मथे वञ त पत्थर पाण ई मथे पियो वञे। हैरत आहे जहान खे त पाण ई अचे वञे कीअं थो पियो। कमु तयारु थियो, काबो ठही वियो, छित लॻी वई, सॼो कमु तयारु। अल्लाह ताला जल जलालहु मन वालो जो दरगाह में हज़रत इब्राहिम अर्ज़ कयो, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ओ मुंहिंजा मौला असांजी इहा महिनत भला क़बूल कर। असांजे ठाहियो आहे, गारा गपूं खयूं त असां क़बूल कर। रब पाक फरमायो, इब्राहिम तव्हांजी इहा महिनत क़बूल। कॾहिं दर्जी खां खमीस सिबराई थी, खमीस सिबी ठाहे तयारु करे रखंदो, बाबा खमीस तयारु आहे, अधा तयारु आहे, ॾेखार, वाह वाह, कालर बि भली, कफ बि भला, बटण बि सुठा, काज बि भला, हे फैशन रखियो थी ॾाढो सुठो, दिलि में तीर लॻो पियो आहे। अब हा न साईं, ॾाढी सुठी आहे, फली ठाही थी, वणे थी पई। हाणे जॾहिं वणंदई तोखे त पोइ तोखे दर्दी चवंदो, बाबा हाणे भला वारो कर, सिलाई ॾे, ईअं न साईं, मज़दूरी वठंदो ई आहे न। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह ताला खे अर्ज़ कई, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। ओ मुंहिंजा ख़ालिक़ अकबर, असांजी महिनत क़बूल कर, तुंहिंजो काबो ठाहियो अथमि। अल्लाह ताला फरमायो, तव्हांजी महिनत क़बूल आहे, मूंखे मंज़ूर आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो, मौला जेकॾहिं मंज़ूर थी त मूंखे मज़दूरी ॾे। महिनत कई अथमि, क़बूल बि कई थी, हाणे मज़दूरी खपे। रब पाक फरमायो, छा खपई, घुर त ॼाए, मां रब पाक आहियां, इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून। मां रुगो कुन चवंदो आहियां त फयकून, उहा शइ पाण ई थी पवंदी आहे। छा सोन खपई त सोन ॼाए, चांदी खपई त चांदी ॼाए, हुकूमत खपई त हुकूमत ॼाए, पुट खपई त पुट ॼाए, जेका शइ घुरी सा तोखे ॼाए। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो त मुंहिंजा मौला हेॾो कमु कयो अथमि, मामूली सवाल कोन कंदुसि। जेॾो तुंहिंजो काबो शानदार आहे, तेॾो मुंहिंजो सुवाल बि शानदार आहे। अल्लाह ताला फरमाए, सवाल कर, अर्ज़ थो करे, रब्बना वबअस फीहिम रसूला। ओ मुंहिंजा मौला, काबो तुंहिंजो आहे, ठाहियो मूं आहे, मज़दूरी मूंखे हाथी खपे, इन काबे खे आबाद करण वारो मुहम्मद करीम मुंहिंजे औलाद मझां मोकिलजां। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। रब्बना वबअस फीहिम रसूला, मुंहिंजे औलाद मां जंहिं मूंसां गॾु काबतुल्लाह जो कमु कयो आहे, यानी हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम, उन जे ख़ानदान मां उहो रसूल पाक मोकिलजां जेको काबे खे काबो अची बणाए।
काबे के जेको इज्जत ऐं अज़मत वारे मक़ाम ते पहुचाए, काबतुल्लाह जी हक़ीक़ी इज्जत खे उजागर करे, काबतुल्लाह जे हक़ीक़ी अज़मत खे ज़ाहिर करे। ऐं वाकई ख़ुदा ताला दुआ क़बूल कई जो हज़रत इब्राहिम जे ख़ानदान मां मुस्तफ़ा आया। आज़ाद रुंजो म्यारक मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हाणे इब्राहिम जो बि कमु थी वियो अलैहिस्सलातु वस्सलाम, ईअं न सही, काबो बि ठही वियो। साईं सूफ़ी साहिब ॾिसो कहिड़ो सुहिणो मदरसो ठारायो आहे, दिलि पई ख़ुशि थिए। अॻे हे ठारायईं, वरी हिमत मर्दा मदद ख़ुदा वरी हिन पासे ठाराई। हाणे मां सम्झां थो हिरिया आहिनि सॼो सकरंड कंदा मदरसो। दुआ कयो त अल्लाह ताला हिन शहर में हिन दारुल उलूम खे अञा बि वधीक तरक़ी अदा करे। अहले सुन्नत जमात जो मेयारी दीनी दर्सगाह हुआ। शाब साहब हाजी सगोरे के अल्लाह तबारक व तआला हाजी साहब जे माल ईमान दीन दुनिया में बरकतूं नसीब करे। जो मुजाहिद शख्स आहे, हेॾी सारी मेहनत कई आहे, सूफ़ी साहब न खे मुजाहिद मिलियो आहे, मुजाहिदनि खे मुजाहिद मिलंदा आहिनि, ईअं न सही। दुआ कयो त ख़ुदा ताला हिन अहले सुन्नत जा तमामु जेके बि अदारा आहिनि तन खे ख़ुदा कामयाब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। पाणी ॾियो साईं। अदा अर्ज़ ॿुधो, हाणे हे इमारत ठही वई न मदरसे जी, ज़रूर हिन में कवाज़ा कमाया हूंदा, फटा कमाया हूंदा, लकड़ा कमाया हूंदा, हा या न, किन पाण ई पाण ठही वियो कमु। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, त जाइ ठाहिण लाइ, इमारत ठाहिण लाइ फटा खपनि, लकड़ा खपनि, रसा खपनि, ईअं न सही। भला जॾहिं जाइ ठही तयारु थी, हाणे त फटो त मां हिकिड़ो बि कोन थो ॾिसां, काॾे कयव विया भांडे जे हवाले, कमु लथो रखणु विसरियो, ईअं न सही। या अंदरि रखिया अथव ठाहे लेबरी में, ॻाल्हायो सुन था, फटा विया न सी हेॾे होॾे, विया अलाए काॾे की या सड़ी वेंदा या टुटी वेंदा या ओॾही खाई वेंदी, ईअं न सही। कमु लथो, जान छुटी, अल्लाह ताला जो बैत ठही वियो, काबो तयारु थी वियो, इब्राहिम खे मज़दूरी मिली वई। हाणे कवाज़ो हो पत्थर, आओ न सही, उन पत्थर ते इब्राहिम अलैहिस्सलाम कवाज़े वारो कमु पे वरितो, ईअं न सही। हाणे कमु तयारु आहे, पत्थर रोई ॾिनो। रब ताला फरमायो पत्थर छो थो रोई? अर्ज़ के मौजा मौला, जाइ ठहंदी आहे, कवाज़ो छुलजी वेंदो आहे, फटा ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि, काबो तुंहिंजो ठही वियो, तुंहिंजे नबी मूं ते पेर रखिया, हाणे मूंखे त उछलाए छॾींदा, मां त यादि ई कोन हूंदुसि। रब पाक फरमायो त मां क़दुर वारो आहियां, घबराए न, मां दुनिया में ऐलान थो करे छॾियां, पंहिंजे क़ुरान पाक में फरमाए थो छॾियां, फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहीम मुसल्ला। ओ हाजी, ओ हज ते वञण वारो, काबे जे ज़ियारत करण वारो, इहो कवाज़ो ज़ाया कोन वेंदो, इहो पत्थर ज़ाया कोन वेंदो। इन जाइ ते इब्राहिम बीठो आहे, इन जो नालो आहे पत्थर जो मक़ाम इब्राहिम। जेसी ताईं काबो आहे त मक़ाम इब्राहिम भी मौजूद आहे। ख़ुदा फरमाए थो काबे जो भी तवाफ़ कर, पिछाड़ी में मक़ाम इब्राहिम ते झुक सजदा कर त बेड़ा पार कयां। मक़ाम इस्म ज़र्फ़ जो सीगो आहे, इन जी माना है बीहण जी जाइ। अब छा आहे माना? हज़रत इब्राहिम पत्थर ते बीठो आहे न साईं, त जिथे बीहबो आहे उते मुंडी लॻंदी आहे या पेर? ॻाल्हाईंदा हलो, बीहण वारी जाइ ते पेर लॻंदो आहे न, त मक़ाम इब्राहिम पत्थर ते छा लॻो? इब्राहिम जा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा पेर लॻा। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो, फत्तखिज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ख़ुदा ताला फरमाए थो, जाते इब्राहिम जा पेर लॻा आहिनि, इब्राहिम जे पेरनि वारी जाइ ते सजदो कर। काथे सजदो कर? इब्राहिम जे पेरनि वारी जाइ ते, मक़ाम इब्राहिम, इब्राहिम जे बीहण वारी जाइ ते, बीहबो पेरनि सां है, पेर लॻंदा आहिनि। ख़ुदा फरमाए थो, मुंहिंजा नबी त प्यारा, पर जाथे नबीअ जा पेर लॻनि उहा जाइ बि प्यारी। जंहिं जाइ ते मुंहिंजे नबीअ जा कदम लॻनि, उन कदमनि वारी जाइ ते जहान खे सजदा कराईंदो आहियां। उहो सजदो पेर खे न आहे, उहो सजदो अल्लाह खे आहे। पर ख़ुदा तबारक व तआला इज़त हुन जॻह जी कई आहे, ख़ुदा ताला हुनखे शाइरुल्लाह में शामिल कयो आहे। मुला खे चओ उन जॻह ते सजदो न कजां, मतां निकाह भॼी पवई। फतवाऊं ॾींदा न, शिरक शिरक ॾे, शिरक शिरक।
यकदम फतवा अची वेंदी। हिनखे इज्जत ऐं ताज़ीम जी ख़बर ई कान्हे का। इबादत जुदारी आहे, ताज़ीम जुदारी आहे। इबादत ख़ुदा जी आहे, ताज़ीम हर उन शइ जी आहे जंहिंखे ख़ुदा ताला इज्जत ॾे। कपिड़ा त कपिड़नि जहिड़ा अबा हुया न, थका त न आहियो न, न सही न 3.5 ॼणा था चवनि, सभु कोन था चवनि, किथे चवनि, थका त न आहियो न, मस मस अधु ॼणनि चयो आहे। हाणे ॿुधो ॻाल्हि, कपिड़ा त कपिड़नि जहिड़ा, ईअं न सही, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में इरशाद फरमायो आहे, सुभान अल्लाह, शाइर अल्लाह जो तोखे मां ख़ुदा जे क़ुरान पाक मां दलील समझाईंदो वञा, ज़रा तूं पंहिंजे दिल दिमाग़ में ॻाल्हि विहारंदो वञा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम मिस्र मां चोलो लाथो आहे, भाइरनि जे हवाले कयो आहे, मुंहिंजे बाबे खे ॾिजो, मुंहिंजो बाबे जे हवाले कजो। मुंहिंजा प्यारा दोस्त, मिस्र ऐं किनान जो इलाइक़ो 250 मील जो पंधु आहे। घणा 100 मील? 125 कोह। अब हाओ न सही, 125 कोहनि जो मुफ़ासिलो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वारो जो क़ुरान थो फरमाए, फलम्मा फसलतिल ईर, जंहिं वक़्त में मिस्र जे शहर मां हज़रत यूसुफ जा भाइर याकूब अलैहिस्सलाम जा पुट पहिरियां खणी काफ़िले खे ॿाहिरि कढनि था पिया, किनान जे शहर में 250 मील ते अल्लाह जो नबी दाह थो करे, इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदून। ओ मुंहिंजा भाइटियो, ओ मुंहिंजा पोटरो, ओ मुंहिंजूं नुहरो, अॼु मूंखे सुहिणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू बि थी अचे, मतां मूंखे चरियो सम्झो। अॼु मूंखे सुहिणे यूसुफ जे पघर जी ख़ुशबू थी अचे। काथे थियो कोहार, काथे थी हथ खणे, काथे मिस्र, काथे किनान आहे, 250 मील जो मुफ़ासिलो आहे। उतो मुंहिंजा प्यारा दुर्गो ॻोठ मां पहिरियां निकितो आहे, ख़ुदा जे नबी खे ख़बर पई। वरी ख़ुदि भाइर भाइटिया सोट छा पिया चवनि, इन्नक लफ़ी दलालिकल क़दीम तल्लाह तफ्तो तज़कुर यूसुफ। हे तू तो खुदा जो कसम रोज रोज यूसुफ के याद करे करे खत्म थी वेंदे। इन्नक लफी दलालिकल कदीम, तू तो नी पुरानी मोहब्बत में फाथो पयो आ, उहा अञा तोखा मोहब्बत कान वई आ, अलाए काथे यूसुफा चरियो नथी। अल्लाह जो नबी फरमाए थो, इन्नी अअलम मा ला तअलमून। ओ तानन हणण वारो, ओ मूंखे मनो करण वारो, मां अल्लाह जे फज़ल सां जेको ॼाणा थो तव्हांखे उन जी ख़बर आहे ई कान का। अल्लाह जो नबी जो कुछ ॼाणंदो आहे उनजी ॿिए खे कहिड़ी ख़बर। किसो मुख़्तसर 2 ॾहाड़ा 5 ॾहाड़ा 8 ॾहाड़ा काफ़िलो पहुची वियो। काफ़िलो शहर में दाख़िल थियो, पुट आया, अन्न लाथऊं, पेटी खोलियऊं, पहिरियां पेटी मां कढियऊं, पीउ जे हवाले कयूं। क़ुरान तो फरमाए, फलम्मा अन जाअल बशीर अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा। रब पाक जो क़ुरान शाहिद आहे त हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पहिरियां याकूब जे हवाले कयो वियो आहे। सुहिणे याकूब अलैहिस्सलाम वठण सां पंहिंजे अखियुनि ते रखियो आहे, अखियुनि ते रखंदो वियो आहे, जेका नज़र ख़त्म थी वई सा वापसि मोटी आई। फरतद बसीरा, उन्ही टाइम ते अखियुनि सां थी वियो, रोशन अखियूं थी वियूं ऐं ॾिसण लॻण वियो। इहो छा हो? अल्लाह जे नबीअ जे पहिरियां जो कमाल हो। अब हाओ या न? हे जेके मुला चवंदा त जहिड़ा नबी तहिड़ा असां, फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त असां उम्मती हो नबी, हुननि ते रुगो वही ईंदो, बाक़ी ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। मुला जेकॾहिं तुवारी ॻाल्हि साॻी, नबीअ वारी ॻाल्हि साॻी, त ख़ुदा जे नबीअ जे पहिरियां जो कमाल आहे। जो अंधा सॼा पिया थियनि, पोइ वारो कर तूं बि पंहिंजी गंजी कंहिंखे धोई ॾे त भला अखियुनि ते रखे त माना अंधो सॼो थिए, थींदो? हिन वारो पघर सॼी अखि ते रख त रहंदो नूर बि चट। हा, अॻी अॻु जो रोज़ रोज़ छा में नबी तो जहिड़ा न, कहिड़ी ॻाल्हि आहे? अरे ख़ुदा जे नबीअ जो त पघर ई निरालो। हाओ न से, ख़ुदा जे नबीअ जे जिस्म जो पहिरियां असां जहिड़ो न आहे, जॾहिं उन्हनि जो कपिड़ो असां जहिड़ो न आहे त असां कीअं नबीअनि जहिड़ा थींदासीं?
और मुंहिंजा प्यारा दोस्त त किस्सो कहाणी कोन्हे, उमर मारी जो ॻाल्हि पाकियो कोन्हे, त ख़ुदा जो क़ुरान आहे। मतां चवीं त के किस्सा आहिनि कहाणियूं न सकत ई आहे। रब पाक जी ज़ात बाबरकात साफ़ साफ़ ॿुधायो आहे, हे ख़ुदा पाक जे नबियनि जे जिस्म जो कमाल आहे। अड़े ख़ुदा जे नबीअ जे जिस्म खे कपिड़ो लॻे, हो कपिड़ो कमाल वारो। हे त यूसुफ जी ॻाल्हि ॿुधई, मतां सुभाणे मुल्लो चवई त बाबा अॻियनि नबियनि जी शरीयत मनसूख आहे। हे इहे चवंदा अथव, मां जा टिण सुञाणंदो आहियां। हे मल ॾुखिया आहिनि, पर हिन खे मल उहो भिचंदो जो हिन खे जाठा सुठा ठोकींदो। हा साईं, यूसुफ जो किस्सो ॿुधाई न। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम को असांजो नबी त कोन्हे, असां त कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उन्हनि जो दीन मनसूख थी वियो, शरीयत पूरी थी वई। हाणे असांजे नबी साईं जो शरीयत जो कानून आहे, बड़ी पुराणियूं ॻाल्हियूं आहिनि। ओ चाचा खोल बुखारी शरीफ़, खोल मुस्लिम शरीफ। हजरत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु तआला अन्हा मुझे प्यारे हबीब पाक जी प्यारी घर वारी आ, मोमिनन जी मां वा। हदीस पाक में वाक़ियो मौजूद आ, सोने नबी पाक जो पहरियाण बीबी साहब वटि हूंदो हो। मदीने पाक में ऐलान कराए छॾियो हुयईं, ओ मदीने वारो जेकॾहिं को तव्हां मां बीमार थिए त डॉक्टर वटि न वञे, हकीम वटि न वञे, मां वटि अचिजो, मां तव्हांजो इलाज कंदुसि। टीबी वारो आ, सिल्ह वारो आ, बुखार वारो आ, मथे जे सूर वारो आ, पेट जे सूर वारो आ, कहिड़ी बि बीमारी वारो आ, बीबी साहिबा वटि ईंदा हा। छा कंदी ही बीबी साहिबा? पेटी घरां खणी ईंदी ही, उन पेटीअ खे खोलींदी ही, उन पेटीअ मां मुस्तफ़ा जो पहरियाण ॿाहिरि कढंदी ही। मुस्तफ़ा जे पहरियाण जो हिकिड़ो पासो प्याले में पुसाईंदी ही, उहो पाणी निपूड़े बीमार खे पीआरींदी ही त बीमार चङो भलो थी पवंदो हो। सुभान अल्लाह, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमावे मन युअज़्ज़िम शाइर अल्लाह फइन्नहा मिन तक़वल क़ुलूब। जेको अल्लाह ताला जे निशान जी ताज़ीम कंदो क़ल्ब जो मुत्तक़ी ऐं परहेज़गार आहे। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत वारनि जो मज़हब आहे ताज़ीम वारो। ताज़ीम वारो न सही, असीं वलियनि जी ताज़ीम कंदा आहियूं। छो? वलीअ जे दिल में अल्लाह जो इस्म पाक आहे, ये न सही। खुदा जो दोस्त आहे, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला जो क़ुरान तो फरमाए त खुदा जे वलियनि खे को खौफ न आहे। नबी सही फरमाइनि था, अला इन्न औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा वली मरदान आहिनि, हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। हर्रमल्लाहु अजसादहुम अलल अर्द अंता कुलहतल अक़फान। अल्लाह जे वलियनि जो जिस्म त क़ब्र कान खाईंदी आहे, पर वलियनि जो कफन भी सलामत हूंदो। अरे वली तो सलामत, वलीअ जो जिस्म तो सलामत, पर वलीअ जो कफन भी सलामत। छा जे करे जो हुन जे क़ल्ब में खुदा जो ज़िक्र आहे, हुन जे दिल में छा आहे? अल्लाह ताला जो फरमान आहे, कुदसी हदीस आहे, ला यसानी समावात वल अर्द। मूंखे आसमान ज़मीनूं कोन मां पाईंदा आहिनि, अर्श कुर्सी मूंखे कोन मां पाईंदी आहे। मुंहिंजी जाइ न को आसमाननि में न का ज़मीननि में। अल्लाह ताला फरमाईंदो आहे, मां जेकॾहिं मां पंदो आहियां, मूंखे जेकॾहिं जॻह मिलंदी आहे त अब्द मोमिन बान्हे जो क़ल्ब मुंहिंजी जाइ आहे। मोमिन जे क़ल्ब में मां हूंदो आहियां, मोमिन जे क़ल्ब में मुंहिंजी जाइ हूंदी आहे। ख़ुदा जो कसम आहे, असीं वलियनि जी इन जे करे ताज़ीम कंदा आहियूं जो हुन अल्लाह खे यादि कयो। केरहनि चओ अल्लाह वारा, केरहनि अल्लाह वारा। अल्लाह वारा असांखे आहिनि प्यारा, ईअं न सही, जेके न मञनि से आहिनि मोकारा। अब होया न सही, इन्हीअ जे करे असांखे प्यारा आहिनि जो आहिनि अल्लाह वारा। अल्लाह वारा छा तॾहिं असांखे था प्यारा? प्यार आहे ई खुदा जे करे, पोइ शिरक छा जो आहे? ओ मुंहिंजा दोस्त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह कहिड़ो सुहिणो फरमायो आहे, सारी रात सुबहान जागी जन यादि कयो। कंहिंखे यादि कयूं? ॾाढे त चओ यार। सारी रात सुबहान जागी जन यादि कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ बि लधो मान, पोइ कोड़े थन कुर्बान अचो आसन तन जे।
वाह अल्लाह जा वली फरमाए थो तो खुदा जे वलियन अल्लाह के याद कयो हुननि जे क़ल्ब में खुदा जो ज़िक्र जारी थियो जेराहन तबी जेराहन जे गुज़ारे विया तबी जेराहन हुन जूं क़ब्रूं बि सलामत आहिनि ताना हलंदा आहिनि ताना जे क़ब्रुनि जा पुॼारी आहिनि क़ब्रुनि खे था सजदा कनि क़ब्रुनि जी था मिटी खाइनि अरे क़ब्र खे को कोन पूॼींदो आहे जेकॾहिं क़ब्र जी पूॼा करणी हुजे त घणा ई मुक़ाम आहिनि मेहूं थियूं चरनि ढगा था चरनि ड्रभ थी आथनि हा हो न सही अहिड़ा त मुक़ाम आहिनि जो वींदे भउ पियो थिए त केरु मतां अंदरि को भूत भूत न को हुजे ईअं न सही कब्रिस्तान में राति गुज़ारींदो तव्हां मां को राति जो कब्रिस्तान मॾे में सुम्ही त टको इनाम ॾियांसि अबा सुम्हंदो केरु हियां फाटी पवई केरु मुंहिंजा दोस्त मुक़ाम अरे ड्रिज पियो थिए ख़ौफ़ पियो थिए लेकिन अल्लाह जे वलियनि जूं क़ब्रूं बि त मुक़ाम आहिनि उहे बि त क़ब्रूं आहिनि ख़ुदा पाक जो कसम आहे उन जाइ ते पहुच त रूह खे राहत पई अचे कल्ब खे सरूर पियो अचे कल्ब खे आराम पियो अचे अल्लाह जे वलियनि जो शान आहे मां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त मां पाण पढ़ियो हो अख़बार में त हज़रत दाता गंज बख़्श रहमतुल्लाह जो उर्स हो 1962 या 63 जी ॻाल्हि आहे पोइ रिपोर्ट आई ही अख़बार में गंज बख़्श रहमतुल्लाह जे उर्स पाक जी कहिड़ो गंज बख़्श गंज बख़्श फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाक सारा पीरे कामिल कामिलारा रहनुमा लाहौर शरीफ वारो हज़रत अली हजवेरी सभई जो रहमतुल्लाह वॾो कामिल वलीउल्लाह है उर्स ख़त्म थियो ख़त्म गॾु थिया साईं हिकिड़ो ख़त्म मां पढ़ी आयो आहियां उहो बि साईं खे बख़्शो नोट कयूं मौलाना सूफ़ी गुलाम हुसैन हिकु ख़त्म वांदो साईं ॿ ख़त्म मुंहिंजा बाबा लिखो मौलाना अब्दुल रसूल जा ॿ ख़त्म साईं मुंहिंजा 3 ख़त्म नोट कंदा हुआ साईं हे 3 ख़त्म मौलवी इमाम दीन साहब जा 4 ख़त्म गुलाम कादर जा 5 ख़त्म जान मोहम्मद जा 8 ख़त्म फलाणे जा 13 सिपारा फलाणे जा 29 सिपारा फलाणे जा ईअं लिखंदा टोटल कंदा विया अबा सम्झो था अलाए न अख़बार जो तराशो कटिंग मूं वटि मौजूद आहे मूं रखी छॾी आहे मुंहिंजा प्यारा दोस्त जॾहिं हेठि टोटल थियो ऐं ख़त्म शरीफ़ जी दुआ घुरियूं त 75,000 ख़त्म क़ुरान जा थिया घणा ख़त्म पाक जा साईं 75,000 ख़त्म क़ुरान पाक जा हिकिड़े ॾींहं में दाता गंज बख़्श जे रूह खे बख़्शा विया अरे हे जेके चवनि था त वली नबी असां जहिड़ा इन्हनि खे चओ तव्हांखे 75,000 गारियूं मिलियूं आहिनि कॾहिं अबा ॿुधायो हाँ 75,000 खे त बुजा बि कोन मिलिया हूंदा ख़ुदा जे वलीअ खे 75,000 ख़त्म मिलिया दावा थो मुलो करे त नबी असां जहिड़ो आहे ख़ुदा पाक जो कसम आहे ख़ुदा जो वली जेका जुती पेर में पाए तंहिंजो मट बि न आहे अल्लाह जे वलियनि जी वॾी इज़त आहे छाजे करे त उहो अल्लाह जा वली आहिनि हिकिड़ा थी वलीउल्लाह ॿिया थी शाइरुल्लाह वलीउल्लाह बि ताज़ीम जा लाइक़ थी त शाइरुल्लाह बि ताज़ीम जा लाइक़ थी वलीउल्लाह जी इबादत कान कबी आहे लेकिन ताज़ीम कबी आहे शाइरुल्लाह जी बि ताज़ीम कबी आहे असीं अहले सुन्नत वारा इन जे करे ख़ुदा जे वलियनि जी ताज़ीम कंदा आहियूं हुननि जे दरवाज़नि ते वेंदा आहियूं हुते दुआऊं घुरंदा आहियूं वसीला वठंदा आहियूं ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वलीअनि जे वसीले खे मंज़ूर फरमाईंदो ख़ुदा जे वलीअ जी जंहिंखे सोबत मिले त बेड़ा ई पार पंजाब जो हिकिड़ो बुज़ुर्ग हो जंहिंजो नालो हो हज़रत ख्वाजा शेर मोहम्मद साहब शरखपुरी सभई तो रहमतुल्लाह अलैह उन्हीं खे हिकिड़े मौलवी चयो वहाबी हो मौलवी चे पीर साहब मैंने बड़े बड़े पीर देखे हैं ये सारा ढोंग है कोई पीर नहीं ये बड़े बड़े पीर मैंने नक्शबंदी भी देखे मैंने चिश्ती भी देखे मैंने सारवर्दी भी देखे मैंने कादरी भी देखे बड़े बड़ी दावा करने वाले मैंने पीर देखे कोई पीर बीर नहीं है कुछ भी नहीं है ऐसे ढोंग है पीर जवाब पीर साहब चवण लगा ओ मौलवी जी तूने बड़े बड़े पीर देखे लेकिन तुझे किसी पीर ने नहीं देखा मौलवी साहब तो वॾा वॾा पीर ॾिठा तो बराबर पीर ॾिठा हूंदा पर तोखे कंहिं पीर कोन ॾिठो आहे जेकॾहिं को पीर ॾिसई हा त क़िस्मत बदिलजी वञई हा
पर चंद्रा तोखे कंहिं पीर ॾिठो ई कोन को, तोते कंहिं पीर जी नज़र ई कान पई। अकीम या ए दर निगाहे कामिला हक दाशत दीदन शाह जुल्व ए अक्सीर अहमर मी कुन दे। अल्लाह ताला वलियन जी नज़र में कीमिया रखी आ। अल्लाह जो वली जैसे नज़र कंदो आहे तंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि। असांजे मुर्शिद करीम जो हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि आयो आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारनि जो दौर आहे। उन्हनि जे ज़माने में संदन ख़लीफ़ो हो, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी। अब आप समझो था न, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी मिठी वारो। मिठी आहे टंडरे बागे जे भर में, हिकिड़ी मिठी थरपार कर वारी उहा न, ॿियो मिठी आहे हिते वेझी टंडरे बागे जे भर में, पंगरियो ऐं टंडरो बागो विच ते आहे मिठी। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम जो सॻो मासात हो ख़लीफ़ो नबी बख्श लगारी। उहो मुरीद हो हज़रत गौसल आलमीन जो, माना मुल्तान शरीफ वारनि बुज़ुर्गनि जो। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम मुरीद हो पीर साईं रोज़े वारे जो। पोइ पाण में रोज़ हुन जी चटा भेटी लॻी पई हूंदी हुई। ख़लीफ़ो कासिम चवंदुसि अदा नबी बख्श, चवंदा सुणा, जे सुणावा ते कूं क्या मेॾे पीर दा हली मुरीद थी, रोज़े धणी दा हली मुरीद थी। और छा चवंदो हो, अदा तेकूं तेॾा पीर मेकूं मेॾा पीर, तूं भली पीर साहब दा मुरीद थी, मेॾा पीर मुल्तान वाला है। अब सभु कंहिंखे पंहिंजो पीर वणंदो आहे न, ऐं वणणु खपे। ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे पीर सां एतिरी मोहबत कजो सॼे जहान मां ॿिए सां मोहबत कंहिं सां हुजे ई कान। जेको जंहिंजो मुरीद आहे पंहिंजे पीर सां मोहबत रखे। ख़लीफ़े साहब खे हिकर बि चई, ॿीहर बि चई, वरी 6 महीने खां पोइ चई, साल खां पोइ चई, पर मञे ई कोन पियो। हू दरगाह ते हलियो वञे, हू वरी जुल्व ए अक्सीर अहमर मी कुन दे। अल्लाह ताला वलियन जे नज़र में कीमिया रखी आ। अल्लाह जो वली जैसे नज़र कंदो आहे तंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा आहिनि। असांजे मुर्शिद करीम जो हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि आयो आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारनि जो दौर आहे। उन्हनि जे ज़माने में संदन ख़लीफ़ो हो, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी। अब आप समझो था न, ख़लीफ़ो मोहम्मद कासिम लगारी मिठी वारो। मिठी आहे टंडरे बागे जे भर में, हिकिड़ी मिठी थरपार कर वारी उहा न, ॿियो मिठी आहे हिते वेझी टंडरे बागे जे भर में, पंगरियो ऐं टंडरो बागो विच ते आहे मिठी। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम जो सॻो मासात हो ख़लीफ़ो नबी बख्श लगारी। उहो मुरीद हो हज़रत गौसल आलमीन जो, माना मुल्तान शरीफ वारनि बुज़ुर्गनि जो। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम मुरीद हो पीर साईं रोज़े वारे जो। पोइ पाण में रोज़ हुन जी चटा भेटी लॻी पई हूंदी हुई। ख़लीफ़ो कासिम चवंदुसि अदा नबी बख्श, चवंदा सुणा, जे सुणावा ते तूं क्या मेॾे पीर दा हली मुरीद थी, रोज़े धणी दा हली मुरीद थी। और छा चवंदो हो, अदा तेकूं तेॾा पीर मेकूं मेॾा पीर, तूं भली पीर साहब दा मुरीद थी, मेॾा पीर मुल्तान वाला है। अब सभु कंहिंखे पंहिंजो पीर वणंदो आहे न, ऐं वणणु खपे। ख़ुदा जो कसम आहे पंहिंजे पीर सां एतिरी मोहबत कजो सॼे जहान मां ॿिए सां मोहबत कंहिं सां हुजे ई कान। जेको जंहिंजो मुरीद आहे पंहिंजे पीर सां मोहबत रखे। ख़लीफ़े साहब खे हिकर बि चई, ॿीहर बि चई, वरी 6 महीने खां पोइ चई, साल खां पोइ चई, पर मञे ई कोन पियो। हू दरगाह ते हलियो वञे, हू वरी मुल्तान शरीफ हलियो वञे। हिकिड़े ॾिहाड़े ॿई ॻोठा निकिता। ख़लीफ़ो मोहम्मद कासिम हलियो वियो दरगाह शरीफ ते, ऐं ख़लीफ़ो नबी बख्श हलियो वियो मुल्तान शरीफ। उन ज़माने में जेको मुल्तान शरीफ जो सुजादा नशीन हो, उन्ही खे वञी ख़लीफ़े साहब अर्ज़ कयो, क़िबला अब समझो था, क़िबला मां तव्हांजो मुरीद आहियां, अबन ॾाॾनि खां तव्हांजो मुरीद आहियां, महिरबानी थिए मूंखे फैज़ मिले। पंध करे करे जुती घुसी वई आहे, पंध करे करे मुंहिंजा पेर खुसी विया। केतिरा साल थिया जहिड़ो आहियां तहिड़ो आहियां, का दुआ कयो, को फैज़ ॾियो, का वंड ॾियो त का मूं में करामत पैदा थिए। पीर साहब फरमाइस, बाबा नबी बश, मां फैज़ त तोखे घणो ॾियां, पर तो में थांव आहे ई कोन। थांव हुजे त ॾियां, थांव न हूंदो त पोइ तोखे काथो फैज़ ॾींदुसि। थांव हुजे ई हा त फैज़ ॾियां हा, पर तो वटि थांव कोन्हे को, तंहिंजे करे तोखे कहिड़ो फैज़ ॾियां। ॾाढो दिलि में ॾुख थियुसि। थांव समझो था, कुछ असांजा दोस्त वेठा थांव न समझंदा हूंदा। बर्तन, तुम्हारे पास बर्तन नहीं, मैं रूहानी फैज देने के लिए तुझे तैयार हूं, लेकिन तेरे पास वो रूहानी फैज लेने वाला बर्तन नहीं।
अगर तेरे पास बर्तन हो तो मैं तुझे फैज देने के लिए तैयार हूं। अब समझो था ना, हाओ को पोइ तव्हांजी मर्ज़ी। आम करे हाओ जो रवाज थी वियो आहे, हिकिड़ो सुभान अल्लाह जो रवाज, ॿियो हाओ जो रवाज। हिकिड़े मौलवी साहब तक़रीर कई जे करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन आली मकाम खे ॾाढा धक लॻा, ज़ख़्मी थी पियो, शहीद थी पियो। माण्हू ॿुधण अचे थो सुभान अल्लाह। अब छा चई? सुभान अल्लाह। ख़ुशि थियो ॾाढो ॾाढो। कॾहिं कॾहिं मिड़े उद ते बि माण्हू धोको हणंदा आहिनि खणी, तॾहिं तो घड़ी घड़ी पुछांव त सम्झो था अलाए न। हाय हाय ओ मुंहिंजा प्यारा भाउ मुस्लमान अज़ीज़ दोस्त, जंहिं वक़्त में ख़लीफ़े साहब खे पीर साहब ईअं चयो, छा चईंसि त तो वटि थांव कोन्हे, ॾाढो ॾुख थियो, मोटी आयो त पंध बि ॾाढा कयमि, थांव बि कोन्हे, पोइ पीर छाजो कयां? मोटी आयो ॻोठ, पर ॻोठ निंड कान आई, दिलि में चई त कासिम मूंखे चवंदो हो त मुंहिंजे पीर जो हली मुरीद थी, भला इहो बि त पीर ॾिसी अचां। वरी ॻोठां रवानो थियो आहे, दरगाह शरीफ़ ते पहुतो आहे। पीर साहब अंदरि वेठा आहिनि, कासिम फ़क़ीर ॿाहिरि दर ते वेठो आहे। ॿई पाण में मिलिया। कासिम ॾाढो ख़ुशि थियो त अॼु नबी बख़्श आयो आहे। हेतिरा ॾाढा इनकार पे कई, मस मस आयो आहे। फौरन हिनखे बाह खां वरितई, हवाल बि कोन वरितईंसि। जल्दी जल्दी अंदरि पीर से रोज़े वारनि वटि वठी वियो। हज़रत रोज़े धणी पंहिंजे वक़्त जो गौस आहे, गौसे ज़मा आहे, गौसे दौर आहे, उन जे रूबरू जंहिं वक़्त में वठी थो वञे त भला पीर से रोज़े वारा मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह ॾिसी फरमाइनि था, ओ ख़लीफ़ा नबी बख़्श लग़ारी, महिमान थांव ॿधी कोन ईंदो आहे, उनखे मानी बि खारा बि आहे, उनखे थांव बि ॾिबा आहिनि। अल्लाह अकबर, या रसूल या गौसे आज़म। छा फरमायूं? अबा छा फरमायूं त महिमान ॻोठो ईंदो आहे त थांव खणी कोन ईंदो आहे, महिमान ईंदो आहे त मेज़बान थांव बि ॾींदो आहे, मानी बि खाराईंदो आहे। असां वटि तुंहिंजो थांव बि आहे, असां वटि तुंहिंजो ताम बि आहे। दिलि सां ॻाल्हि लॻी न सही? काथे मुल्तान शरीफ़ा, काथे ख़ैरपुरा। अल्लाह जे वलीअ जी नज़र त निहार, ख़ुदा जो वली पंहिंजे कामिल मुरीद सां गॾु हूंदो आहे। अड़े जंहिंजी क़िस्मत जिथे लिखियल हूंदी आहे उनखे फैज़ उते ज़रूर मिलंदो आहे, उनजो मुक़दर उन जॻह ते हूंदो आहे। ईअं कोन हो त को मुल्तान में फैज़ कोन हो, उते बि फैज़ हो, पर नसीब हिनजो हिकिड़े लिखियल हो। जंहिंजो जिथे नसीब हूंदो आहे उनखे उहा जाइ ते मिलंदी आहे। अबा मां शाहपुर मां आयो आहियां, थांव ॿधी आयो आहियां छा? हिकिड़नि खे ख़ुदा थांव ॾिना अथव कुल्हे ते, तओ दांगी साण। अब हाओ न, इहो बि क़िस्मत जो तो चकर, क़िस्मत जो चकर आहे न साईं। अड़े जेके रसूलुल्लाह जो शान ॻाइनि तन खे सुहिणनि सुहिणनि तामनि में मानी मिले, आओ न साईं। माण्हू हथ धोराइनि, इज़त कनि, ऐं जेके महबूब जा गुस्ताख तओ दांगी साण, कुंडो बि साण। अब हाओ न साईं, वहल में वीचारा। ॿी ॻाल्हि, असां सोणे नबी पाक जी ताज़ीम कयूं, वलियनि जी ताज़ीम कयूं, इज़त कयूं। अल्लाह ताला जे फज़ल सां उन वलियनि जे सदके सुहिणा बिस्तरा मिलनि, सुहिणा आराम गाहूं जायूं मिलनि, बिस्तरनि ते वेहूं, बिस्तरनि ते चढ़ी वेहूं, ईअं न साईं। ॾाढा तूल विहाणा ते कॾहिं वेठा आहियूं। और मुंहिंजा दोस्त फ़र्क़ु त निहार जा, जेके शान ॻाइनि उहे बिस्तरनि जे मथां, जेके गुस्ताख वरी उन्हनि जे मथां बिस्तरा आहे न साईं। असीं बिस्तरनि जे मथां चढ़ी वेही अलाह जे हबीब जो शान ॻायूं, ऐं बेअदब में गुस्ताखनि ते ॾिस 24 कलाक गठड़ी गुनाहनि जी खयूं अथनि पाण सां। फर्क आहे या नाहे? अपना खाते हैं अपना। मुसलमान को भी दावत कंदुनि न, भले खाओ, असां मुसलमान नहीं भाई, हम अपना खाते हैं। अलाए क्या अपना खाते हैं? अपनी चीजें तो बहुत है, पता नहीं कौन सी अपनी चीज खाते हैं। हम अपना खाते हैं। सजो जहान खाए अल्लाह जो, अब कंहिंजो खाईंदा हो तव्हां? अल्लाह ताला फरमाए थो, मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। रब थो चए सॼे जहान खे मां रोज़ी ॾींदो आहियां, पर हे हमरा छा चवनि, हम खुदा का नहीं खाते, हम अपना खाते हैं। मुशरिक आहिनि या न आहिनि? ॻाल्हायो ॻाल्हायो बाबा, पक्का मुशरिक चइबा न। अरे सॼो जहान, कुता भी अल्लाह जी रोज़ी खाइनि, झंगल जा जानवर भी अल्लाह जी रोज़ी खाइनि, हे वरी अपनो खाईंदा वतन। खुदा जब दीन लेता है हमाकत आ ही जाती है। दुआ कयो तो खुदा ताला चल दीन न खसे,
खुदा तबारक व तआला शल ईमान नसीब फरमाए। चो आमीन। त मुंहिंजा दोस्त मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जे वलियनि खे औलिया अल्लाह जी जेका ताज़ीम कई थी वञे, इन जे करे जो औलिया अल्लाहनि उन्हनि जी ताज़ीम में शुमार आहे, इबादत में शुमार नाहे। इबादत ॿी शइ आहे, ताज़ीम ॿी शइ आहे। ख़ुदा जो कसम आहे, ख़ुदा जे वलीअ जी नज़र बेड़ा पार कंदी। आओ या न, निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। अल्लाह जे वलीअ जी नज़र थींदी आहे त तकदीर बदलजी वेंदी आहे। अब हाओ या न, अल्लाह जो वली तकदीर बदलाईंदो आहे न। हिकिड़ो मशहूर वाक़ियो तोखे ॿुधायां, सलात बुलंद आवाज़ पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी, मौलाना थका हो, अध खां हाणे वरी घणा उथण शुरू थी आयो। साईं पासो कयो, ॾिस राॼ निकिरी वियो ॿाहिरि। पाणी मां ॻाल्हायां थो, मूंखे अञा कान थी लॻे तव्हां वेठनि खे ख़ुशकी चढ़ी वई आहे। अदा मौलाना जलालुद्दीन रूमी, कहिड़ो मौलाना साईं? आरिफ रूमी, क़ुब्बतुल इस्लाम। मौली साहब जो इंतकाल जंहिं ॾहाड़े थियो, जनाज़ो खणी निकिता त मुसलमान हा, पर लखनि जे तादाद में यहूदी मजूसी नसारा रोईंदा पिया हलनि। माण्हुनि पुछियो, अड़े तव्हां छो था रो, यहूदियो नसारो मजूसियो, हे असांजो आलिम हो। चवण लॻा, हाओ मुसलमान हो, तव्हांजो आलिम हो, पर इहो रूमी हिकिड़ो थियो आहे, वरी ॿियो को न थींदो। मौलाना जामी फरमायो आहे, इन्ननी अबसरतु फिन्नऊ मिर रसूल फी यदैहिल मसनवी व हुवा यक़ूल। हजरत मौलाना अब्दुर रहमान जामी फरमाइनि था त मूं राति जो रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठो, हुजूर करीम जे हथ में मसनवी आहे, मोहम्मद करीम फरमाए रहियो। हुजूर ते कूड़ हणंदो अब्दुर रहमान जामी? अब आप ॿुधायो, तव्हां बि मूं मां फाथा हो, मां तव्हां मां फाथो आहियां, कोन फाथा हो। वर्दी नथा ॾियो, मूंखे लुत्फ़ अचे ई कोन थो। अब्दुर रहमान जामी थो चए त मूं रसूलुल्लाह खे ख्वाब में ॾिठो, हुजूर जे हथ में मसनवी ही, ऐं हुजूर चवनि पिया, सुन्निफा कुतुबुन कसीरुल मानवी लैस फीहा कल किताबे मसनवी। मौलाना अब्दुर रहमान फरमाइनि था पिया त हुजूर फरमाइनि पिया, नबी पाक फरमाइनि पिया त घणा ई तसव्वुफ़ जा किताब ठहिया, घणा ई मानवी किताब लिखिया विया, पर रूमीअ जहिड़ी जामी, रूमीअ जहिड़ी मसनवी कंहिं लिखी कान्हे का। हे कंहिंजी ॻाल्हि आहे? मौलाना अब्दुर रहमान जामी थो चवे त मां रसूलुल्लाह खे ॾिठो, ईअं पिया चवनि। अॻिते ॿुधो, मंच गोयम वस्फ़ आली जनाब नेस्त पैगंबर वले दारद किताब। मौलाना साईं फरमाइनि था पिया त मां रूमीअ जी कहिड़ी तारीफ़ कयां, बस एतिरो तव्हांखे चवां त पैगंबर नाहे, बाक़ी साहिब किताब ज़रूर आहे, किताब जो मालिक आहे। मन हुन मसनवी आहे, मसनवी मौलवी मानवी हस्त कुरान दर जुबाने पहलवी। फरमान था त मुंहिंजो अक़ीदो इहो आहे त हीअ मसनवी नाहे, बल्कि फारसी ज़ुबान में क़ुरान जो शरह आहे। फारसी ज़बान में क़ुरान जी तशरीह आहे, क़ुरान पाक जो तफ़सीर आहे इन में। हाणे उन जामीअ जो तोखे, रूमीअ जो तोखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां। मदरसे में वेठो आहे असांजे मौलाना सूफ़ी साहब वांगुरु वॾा वॾा शागिर्द, फ़लसफ़े वारा, मंतिक़ वारा, उसूल वारा, तफ़सीर वारा, हदीस वारा पढ़ाए थो वेठो। आलिम दीन आहे, वॾो आलिम आहे, अबो आलिम, ॾाढो आलिम, पर ॾाढो आलिम, ख़ानदानी जद्दी आलिम हो, पढ़ाए वेठो। शागिर्द ॿाहिरि फिरिया वेठा अथसि। हिकिड़ो फ़क़ीर आयो, फ़क़ीर केरु आयो साईं? ॾाढे चओ, ॾाढे फ़क़ीर आयो,
कपड़ा फाटा पिया आहिनि, रुब अशअस व अग़बर मतरूदन अनिल बाब लौ अक़सम अलल्लाह लबर्राहू। मुंहिंजो प्यारो हबीब फरमाए थो पियो, अहिड़ा बि अल्लाह जा बाना आहिनि, कपड़ा फाटल, वार हुननि जा टिड़ियल पखड़ियल, सादा सूदा आहिनि, माण्हुनि खे पंहिंजे दरनि तां परे करे छॾींदा, पर अल्लाह खे एॾा प्यारा आहिनि जे दुआ घुरी चवनि, मौला सिज न उभार त सिज रब को न उभारींदो। मौला अॼु सिज खे ओलाहो भार त अल्लाह ओलाहो सिज उभारींदो। रब करीम पंहिंजनि प्यारनि जी दुआ रद्द कोन कंदो आहे, पंहिंजो कानून बदिलींदो आहे, पर वलीअ जी ॻाल्हि ख़ुदा कोन मोटाईंदो। फ़क़ीर आयो, मौलवी साहिब जे भर में अची वेठो, मौलवी साहिब एतिरे ॾींहं अख सां निहारियुसि, नफ़रत सां निहारियुसि, नफ़रत सां। असांजो उस्ताद अल्लाह साईं हुनखे गरी के रहमत फरमाए, फ़क़ीर दरवेश उस्ताद हो, चवंदो हो अबा मौलवी मुस्लमान थियो माना हाथी हिलाल थियो। अबा सम्झो था न साईं, उस्ताद जा लफ़्ज़ सादा लफ़्ज़ हा, फरमाईंदा अबा रुगो मौलवी न मुस्लमान थी पियो माना हाथी हिलाल थी पियो। गुरूर आहे न साईं, इल्म आहे, तकब्बुर आहे, वॾाई आहे, मौलवी आहियां। दुआ कर छल ख़ुदा ताला असांजे मौलवियुनि खे फ़क़ीर बनाए, दरवेश बनाए, आलम जे करे फ़क़ीर थी पर त बेड़ा ई पार आहिनि। और मुंहिंजा प्यारा दोस्त दीद मुस्लमान भा, मौलाना साहब रहमतुल्लाह ताला अलैह नफ़रत सां निहारनि था पिया त केरु आहे जेको असांखे हिन जॻह ते परेशान करण आयो आहे सबक़ पढ़ाइण जे टाइम ते, उथे त सुठो आहे, पर चुप करे वेठो रहियो फ़क़ीर। मौलवी साहब पढ़ाईंदो रहियो, नेठि फ़क़ीर चयो मौलाना ई चीस्त ॻाल्हाई। मौलवी साहब खे चई, मौलवी साहब ही छा आहे, हे छा थो पढ़ाई? मौलाना साहब फरमाइनि था ई कालेस्तिक तू न में दानी, ओ चरिया हे असांजो इल्म आहे, असांजी ॻाल्हि ॿोल आहे, असांजो किताब आहे, तंहिंजी तोखे ख़बर आहे ई कान, बसि कर। ई कालेस्त काल काल ही असांजी ॻाल्हि ॿोल आहे, तोखे कहिड़ी ख़बर नहीं, चुप कर वे। फ़क़ीर खणी बसि कई। मौलवी साहब शागिर्दनि खे सबक़ पढ़ायो, हुजरे ॾे उथी अंदरि घर ॾे वियो। मौलवी साहब जो कुतुब खानो आहे, किताब आहिनि कलमी कलमी, प्रेस त हुई कान का, ढेर किताबनि जो लॻो पियो आहे, मस्जिद में पिया आहिनि, साम्हूं बहदरो आहे, पाणीअ जो तलाव आहे। मौलवी साहब हलियो पंहिंजे हुजरे में, शागिर्द हलिया विया कमकार सां। उन फ़क़ीर छा कयो, किताबनि जी भरी ॿधी खणी पाणीअ में उछलायईं, समूरे जा समूरा किताब। शागिर्दनि ॾिठो बिना साईं वारा किताब त सभु लुड़ी विया, कलमी किताब साईं आया, भॼंदा विया। वरी उस्ताद खे ॿुधायो साईं हुन दरवेश त तवारा किताब ॿोड़े छॾिया, लोढ़े छॾिया। मौलवी साहब पहिरियों उघाड़ो मथे उघाड़ो भॼंदो आयो। फ़क़ीर खे चई छा कई, कहर कई, मुंहिंजी त कमाई कूच करे छॾियई, अबनि जा किताब, ॾाॾनि जा किताब, सदन जा किताब बर्बाद करे छॾियई। मौलवी साहब चई, मौलवी साहब जॾहिं रड़ियूं डाहूं घणियूं अची वियूं त फ़क़ीर सोचे चुप कर किताब कढी थो जाए, कढी थो जाए। मौलवी साहब टिकनि त तरक़ी बीह रहियो। फ़क़ीर उछलाया हा तलाव जे हिन कुंड खां, पर कढण जे लाइ वरी हुन कुंड ॾे हलियो हुयो। बाह अंदरि विझे त पाणीअ में, बाह ॿाहिरि कढे त पाणी पियो टिमे, पर जॾहिं किताब ॿाहिरि कढई धक जो हणे त किताब मां मिटी पई उॾामे। हिकिड़ो किताब कढी ॾिनई, ॿियो किताब कढी ॾिनई, टियों किताब कढी ॾिनई, सॼो किताबनि जो खज़ानो ॿाहिरि कढी रखियईं। जंहिं महिल सभु किताब ॿाहिरि निकिरी आया, पाणीअ मां सलामत निकिरी आया, त मौलाना साहब हैरान थी पुछेसि थो ई चीज़ ही छा आहे? वारो अची वियो न ॼाणे, ई चीज़ ही छा आहे? मौलाना साहब खे फ़क़ीर थो चवे ई हालेस्त तू न में दानी, हे असां फ़क़ीरनि जो हाल आहे जंहिंजी तोखे मुला ख़बर आहे ई कान का। कदमनि ते किरी पियो, ख़ुदा जे वास्ते मुरीद बणाए। मौलाना साहब मुरीद थियण जे लाइ तयार थियो। उन बुज़ुर्ग जो नालो हो शम्स तबरेज़ रहमतुल्लाह ताला अलैह। मौलाना साहब खे जंहिं महिल पीर मिलियो त महिल थो चवे सद किताबो सद वरक दरनार कुन रूए दिल रा जान बे दिलदार कुन। ओ मौलाना रूमी जेको मौलवी हो हाणे मस्त थी वियो आहे, चवे थो सवे किताब फिटा करे छॾिजां, ये सवे दफ़्तर हिकिड़ी जाइ ते रखी छॾिजां, इन दफ़्तरनि मां कुझु कोन थींदी, रुगो दिलि खे यार ॾे कर त बेड़ा पार थी वञनि। अॻिते अॻिते काल रा बगुज़ार मर्दे हाल शो
और पेश मर्दे कौन मिले पायमाल शो। फरमाए तो मौलाना रूमी तो काल छॾे ॾे, ये ॻाल्हियूं ॿोलियूं छॾे ॾे, ॻाल्हियुनि मां कुझु कोन थींदी। हाल वठ कंहिं हाल वारे जो पासो वठ त तुंहिंजा बेड़ा पार थी वञनि। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, सिख रम्ज़ वजूद विञावण दी, नहीं हाजत पढ़ण पढ़ावण दी। अल्लाह जा वली ॾस ॾेई विया थी, ख़ुदा जे वलियनि वजूद विञाइण सेखारियो आहे। उन ख़ुदा जे वलियनि वटि बींदो वञ बेड़ा पार। अॻिते मौलाना रूमी फरमाइनि था, मौलवी हरगिज़ न शुद मौलाए रूम, ता गुलामे शम्स तबरेज़ी न शुद। फरमाइनि था अॻे मां रुगो मौलवी रूमी हुयुसि, मौलवी जलालुद्दीन हुयुसि, पर जंहिं वक़्त में मां शम्स तबरेज़ जो मुरीद थियो हा त मौलाना रूम थी वियो आहियां। छा थियो? मौलाए रूम बणिजी वियो आहियां। अॻे